गड़ियासीन का खबर शामिल कंदा हलूं। गड़ियासीन प्रेस क्लब में मज़ूर तौफ़ीक़ जाफ़री ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बाअसर दिलदार बकराणी भत्तो न ॾियण तां मुंहिंजी 30 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे रहियो आहे। ऐं हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाअसर दिलदार बकराणी ॾुआरनि जो सहूलतकार आहे। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾुआरनि जो साथारी दिलदार बकराणी ऐं संदसि जा साथी मूंखां 30 लख रुपया भत्तो घुरी रहिया हुआ। न ॾियण तां मुंहिंजी 30 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। हुन वधीक मुतालबो कंदे चयो आला अख़्तियारनि सां नोटिस वठण जी घुर कंदे चयो आहे त खुदारा नोटिस वठी बाअसर ॾुआरनि जे साथारी दिलदार बकराणी ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुंहिंजी 30 एकड़ ज़मीन कब्ज़े थियल आज़ादु कराए ॾिनी वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध मीडिया न्यूज़। बाअसर दिलदार बकराणी ऐं पुनल बकराणी आला बश्क बकराणी ऐं ॿिया इहे मुंहिंजे ॿनी जे मथो कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं मौतमार धमकियूं बि ॾियनि था। चवनि था मंथली ॾे या भत्तो ॾे 20-30 लख त छॾींदासीं न त न। असांजो ॿनी ते कब्ज़ो था करणु। मां माज़ूर माण्हू परेशान आहे। बस वारनि खे अपील आहे त इनखे को खुदाराना जो वात बंदि कयो वञे। मां माज़ूर